अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है तो ज़कात में ॾिनल पोरू अथवा ॾिनल माल, इन माल जी क़ीमत ज़कात जे मुस्तहिक़ीन खे ॾियणी अने उ मालदारी पिंड ज रखे। अचो ई सवाल सुनो। खुश आमदेद जी। करे इन कीमत में पिंड धणी जेको ऐसे रखी सके तो या ये वस्तु ये कीमत ॾींदे न धणी नथो रखी सके। सवाल ये त मालदारी ज़कात कढे तो कंहिं पोरू जी ऐं माल कियास ऐं ग्राहक अची भाव करे। हिकिड़ी में हिन जो भाव थियो ₹1,00,000। कुरो ₹1,00,000 पिंड जे घर मां ॾेई अने इहे ज़कात जी मैं, ज़कात जी बकरी, ज़कात जो उठ, ज़कात जी गों पिंड धणी रखी सघे थो। इन सुवाल जो जवाबु ई आहे त धणीअ ज़कात में ॾेई ॾिने, हाणे ई क़ीमत करे पाण न रखी सघे। क़ीमत करे पाण रखी न सघे, ई ज़कात में ॾेई छॾे। हाणे जंहिंजो हक़ उन खे सौंपे, इहा वस्तु जी सौंपणी आहे, पैसा न। अहिड़े रिढ जो मुंदो आहे त ईअं न जे रिढ जा 7,000 लाइ त आउं 8 ॾेई ॾियां, पोइ 7-8 हज़ार जी त रिढूं ईअं न, पोइ 7-8 हज़ार ख़ासी रिढ इहा आउं 7-8 हज़ार ॾेई ॾियां थो अने रिढ आउं पाण रखां थो। अहिड़ो न आहे। असुल वस्तु ज़कात जंहिंखे ॾियूं था उन खे सौंपेजी आहे, रक़म न आहे सौंपेजी थिए। शुक्रन जज़ाकल्लाह। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।